अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमसरी यूट्यूब चैनल ते अवांखे भलीकार। अॼु असां सां जेको महिमान असांजे स्टूडियो में मौजूदु आहे उनखे पूरी सिंध सुञाणे थी पई। मुख़्तलिफ़ इवेंट जेके थियनि था पिया ख़ासि तौर ते हैदराबाद जे लाइ, पूरी सिंध में ऐं ख़ासि तौर ते हैदराबाद में जेके बि इवेंट थियनि था उनजो ये सम्झो कि रूह ऐं रवां हूंदो आहे। डॉक्टर बदर चन्ना साहब असां सां गॾु आहिनि। हिन वक़्तु सूफ़ी फोरम हलाइनि था पिया, उन जा सरबराह आहिनि। ऐं हीउ जेको तव्हां ॾिठो हूंदो इंतिहा पसंदी जो हिकिड़ो वाक़ियो थियो हुयो उमरकोट में, डॉक्टर शाहनवाज़ कुंभार खे पुलिस बेदर्दी सां पंहिंजे ई कस्टडी में बेगुनाह मारे छॾियो। उन जे लाइ हिकिड़ी जस्टिस फॉर डॉक्टर शाहनवाज़ कुंभार कमेटी ठही आहे, उन जो सेक्रेटरी आहे डॉक्टर साहब। असां तव्हांखे भलीकार चऊं था। असां शुरूआत कयूं था त सिंध, जीअं तव्हांजो सूफ़ी फोरम आहे, त सिंध जो हिकिड़ो जेको चयो त चहिरो आहे उहो सूफ़ियाना चहिरो आहे, पुरअमन आहे। ॿिए जी ॻाल्हि खे ॿुधणो आहे, रवादारी आहे, बर्दाश्त आहे। ऐं ईअं न त को सिंध जो माण्हू मज़हब खां परे आहे, तमामु घणो मज़हब जे वेझो आहे। हू पंहिंजे मज़हब सां प्यारु करे थो ऐं ॿिए जे मज़हब जी इज़त करे थो। पर कुझु वक़्त खां वठी इंतिहा पसंदि सां उनखे था चऊं त असां सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि ते बीह रहूं ऐं ॿियनि सभिनी खे को बि जीअण जो हक़ु न ॾियूं। पहिरीं तव्हां असांखे इंतिहा पसंदी जे बारे में ॿुधायो, पोइ असां अचूं था वरी सिंध जे ॿियनि मसइलनि ते। ॾिसो न, सिंध धरती साईं जेको हज़ारनि लखनि सालनि खां जेकी मौजूदु आहे, असांजी धरती जेका तव्हां ॾिठो हूंदो त अमन जी धरती आहे, सुफ़ियुनि जी धरती आहे, वलियुनि जी धरती आहे, बुज़ुर्गनि जी धरती आहे, संतनि जी धरती आहे। ऐं हिन धरतीअ जी वॾे में ख़ुशी तव्हां अंदाज़ा लॻायो त ख़ुशूसियत लॻायो त मुंहिंजो दड़ो हेतिरो सारो जेको हुटियो वियो उन मां सभु शयूं निकितियूं, पर हथियार न निकितो। ज़बरदस्त। इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त सिंधी माण्हुनि जे DNA में ई सूफ़ीज़म, हिक ॿिए खे जेको बर्दाश्त करणु, मुहबत, प्यार, सिक, कुर्ब। ऐं आउं दावा सां चवां थो पूरे रूए ज़मीन में, धरतीअ में सिंधी क़ौम खां वधीक महिमान नवाज़ ऐं प्यार कंदड़, हिक ॿिए खे बर्दाश्त कंदड़ का क़ौम ई कान्हे। असां 10-15 साल अॻु में दोस्त वेठा हुआसीं, असां वेही करे असां पाण में एनालिसिस कयोसीं। असां सम्झोसीं हींअर जेको सिंध जी असांजी जेको आहे सूरत जेकी सॼी समाज खे जेको ख़तरो थींदो असां सम्झूं था त पिया त उहो थींदो इंतिहा पसंदी खां। ऐं उन सिलसिले में पोइ असां ठाहियोसीं सिंध सूफ़ी फोरम। ऐं उन में असां मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके कल्चरल इवेंट्स कयासीं, सॼे सिंध में कया आहिनि। असां मुंहिंजे तक़रीबन 30-40 खनि असां प्रोग्राम कया आहिनि। उनजे अंदरि असांजो इहो ई आहे त बाबा पाण में हिक ॿिए खे बर्दाश्त कयो, हिक ॿिए जो एतिराम कयो, हिक ॿिए जे ख़्यालात खे ॿुधो। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त असांजे हिन फोरम में तव्हां ॾिसंदव त उते हिंदू, मुस्लिम, GS वारो बि, सपा वारो बि, पीपल्स पार्टी वारो बि, गैर पीपल्स पार्टी वारो, हर क़िस्म जो माण्हू अचे, हर माण्हू ॻाल्हाए। हर माण्हू ॻाल्हाए। मां असां चयो सभु ॻाल्हायो, सभु ॻाल्हायो, पंहिंजा सभु ख़िलाफ़ रखो, नुक़्ते नज़र रखण जी सभिनी खे इजाज़त आहे। मञे केरु न मञे, पर नुक़्ते नज़र रखियो वञे। बिल्कुलु वाल्टेर जे नक़ौल वांगुरु त चए थो, फ्रांस दानिशवर वाल्टेर चयो त मूंखे तुंहिंजे लफ़्ज़ सां ख़िलाफ़, पर चए थो जेकॾहिं तोखां कोई तुंहिंजो हक़ थींदो त पंहिंजी सॼी बांह कपाईंदुसि। तंहिंजे करे हर माण्हूअ खे तव्हां ॻाल्हाइण जो हक़ ॾियो। ऐं असांजो फ़लसफ़ो इहो आहे बाबा लकुम दीनुकुम वलिय दीन, तुंहिंजो दीन तोसां, मुंहिंजो दीन मूंसां। असां कॾहिं मज़हब खे ख़िलाफ़ न आहियूं। पाण ख़ुदि वॾो हिकिड़ो मज़हबी घराणे सां तालुक़ु रखां थो, मां उमरा करे आहियां, वर्षे करे आहियूं। पर 19 जेको सेप्टेम्बर ते जेको वाक़ियो थो थिए, तंहिंमें हिकिड़ो डॉक्टर आहे, FCPS डॉक्टर आहे, हिकिड़ो पढ़ियलु लिखियलु डॉक्टर आहे। मसइला मां हिन मुल्क जे कानून आइन खे तस्लीम कंदे मञींदे मां सां हिकिड़ी ॻाल्हि थो चवां, कंहिंजे मथां इल्ज़ाम लॻे थो पियो, तरीक़ेकार तमामु सिंपल आहे। तव्हां जेकॾहिं मसइला मोबाइल में किथां ॻाल्हि आई आहे त उनखे तव्हां जेको आहे वञो FIA में तव्हां वञो, उनखे फॉरेंसिक करायो, ठीकु आहे। केस थियो, कोर्ट में वियो, जज हिन में तव्हांखे जेकॾहिं इक्वेट थो करे ओके, पर जेकॾहिं जज तव्हांखे जेकॾहिं सज़ा थो ॾिए ओके, सही। पर हीअ त पहिरियों दफ़ो हिकिड़ो माण्हू जेको चवे थो त बाबा मुंहिंजे हिन में हेक कयो वियो आहे, मां डिनाए थो कयां, उहो डिनाए थो करे, ऐं उहो कराची वञी वीचारो वेठो आहे, उन खां पोइ हुनखे खणी आंदो थो वञे, कंहिंजी हुकूमत तहत उनखे आंदो वियो हुते जेको आसमान उमरकोट में, सॼो इलीगल कमु थियो आहे। वरी उनखे खणी आया आहिनि इलीगल, तव्हां ॾिसो, वरी उनखे खणी आया आहिनि पंहिंजो मीरप्रकाश, वरी उन खां पोइ उन सां सिंधी थाणे ते खणी विया आहिनि। ऐं उन खां पोइ जेको बिना ट्रायल जे, बिना के FIA जे, जेके उनजे FIR जे, बिना के उनजे फॉरेंसिक जे, बिना के तहक़ीक़ात जे, उन माण्हू खे क़तल बि पाण कयो अथऊं, उन माण्हू खे जज बि पाण थिया आहिनि, मुंसिफ़ बि पाण थिया आहिनि, सभु कुझु पाण थिया आहिनि। इन मां सम्झां थो त असांजे सॼे सिंध जे सूफ़ी कल्चर खे झंझोड़े छॾियो। पोइ मीटिंग थी, उन में असां पंहिंजे सिंध जे हीरे
वरी इस्माइल वसाण साहिब खे जस्टिस फॉर डॉक्टर शाहनवाज़ कुंवर कमेटी जो असां चेयरमैन मुक़ररु कयोसीं, जंहिंमें सभु सिंधियूं कॉन्फ्रेंस तंज़ीमूं, वतन दोस्त तंज़ीमूं, सिंध दोस्त तंज़ीमूं सभु शामिल हुयूं। साईं रिया ख़ान चांडे घर ते मीटिंग थी, तंहिंमें असां ॿ पहलू रखिया, हिकिड़ो कानूनी, ॿियो सियासी। त बाबा कानूनी तरह सां असांखे हिनखे मॉनिटर करिणो आहे, ऐं हिन में जेके अंदरि जेको आहे माना बाक़ाइदा हे जेके ॿिनि अंदरि जेको ज़ुल्म थियो आहे, ऐं असां हिनखे डिक्लेयर कयो आहे, ही एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग आहे। ॿियो हिन में असां हिकिड़ी ॿी पॉइंट रखी आहे, उहो असां कानूनी रखी आहे, 3 हाज़िर सर जजनि ते मुश्तमिल हिकिड़ो कमीशन ठाहियो जुडिशियल, TOR ते थियनि ऐं महीने जे अंदरि इन्वेस्टिगेट करे, ऐं उन में जेके माण्हू अंदरि गिल्टी थियनि था पिया उन्हनि खे तव्हां सज़ा ॾियो। असां कानूनी तरह सां, या जिन माण्हुनि जे मथां FIR कटियल आहे ऐं वॾी ॻाल्हि आहे उन्हनि माण्हुनि जे ते पंहिंजो ज़मानत बि न कराई आहे, असां चऊं था उन्हनि माण्हुनि खे फटाफट गिरफ़्तार कयो। असां कानूनी ॻाल्हि रखी आहे, ऐं असीं सम्झूं था पिया पंहिंजी ज़िमेदार मौजूदा हुकूमत आहे, सिंध हुकूमत आहे, उनजा इदारा आहिनि, ऐं हिकिड़ा हुकूमत इदारा आहिनि, ॿिया नान हुकूमत इदारा जेके आहिनि उहे बि आहिनि। अॼु तव्हां ॾिसो, अॼु सिंध सॼी सरापा एहतजाज आहे, सिंध रोडनि ते आहे, छो त हीअ सिंध जे न सॼी सूफ़ीज़म ते, सिंध जे सॼे सूफ़ी कल्चर ते हिकिड़ो सम्झो हिकिड़ो तमाचो लॻो आहे। मक़बूल शेख हयाज़ जे चवनि कि तूं ॾाढा उन चई थी तंद विढ़े तलवारनि सां। असांजो कल्चर, असां चयो आहे असां कंहिं क़िस्म जो को बि अहिड़े क़िस्म जो इंतिहा पसंदि सां क़दम न खणंदासीं, असांजे ख़िलाफ़ु आहियूं, पर असां पंहिंजे कल्चर जे ज़रिए, असां पंहिंजे तहज़ीबी कल्चर विरसे जे ज़रिए, असां पंहिंजी सूफ़ीज़म जे ज़रिए हीउ सर्टिफिकेट पिया विराईंदा। हीउ सर्टिफिकेट विरहाइण असां पंहिंजे सिंध जे असां हज़ारा साल तारीख़ में असां अञा करे किथे असां सर्टिफिकेट विरायो आहे। तव्हां साहब लॻायो, असां मां ईंदी आहे त रबियल मल्हाईंदा आहियूं, वरी हाणे अची त 10 तारीख़ ते त मां सभु खपे जेको लाइ बीठो आहियां। असां त छा पर हिंदू वीचारा, उहे वीचारा पाण ख़ुदि जेको आहे रबियल मल्हाइनि था पिया, उहे ॾही मल्हाइनि था पिया, उहे शरबत जूं सबीलूं कढी हलाइनि था पिया। त मिठी में हिकिड़ी जेकी मस्जिद ठहियल आहे उनजो प्लाट जेको आहे हिकिड़े हिंदू ॾिनो आहे। असां त अहिड़ी असां वटि हिकिड़ो कुड़कुड़ू, असांजी त हज़ारनि सालनि जो हिकिड़ो जेको रीत रवायत कल्चर, असांजी हिकिड़ी मुहबत, असांजो प्यारु, असांजी शांती सॼी दुनिया में मिसाली रहियो आहे। हीअ त पहिरियों दफ़ो असांजे हिन सॼी हिनखे असांजे हिन करैक्टर खे असां जेकी जेको आहे बाक़ाइदा ललकारियो वियो आहे, ऐं हुनजो असां जेको आहे असां इहो चयो आहे कि तंद विढ़े तलवारनि सां असां पंहिंजे कल्चर जे ज़रिए असां पंहिंजे पुरअमन कानूनी ऐं सियासी ऐं जमहूरी स्टाइल सां कंहिं अनडेमोक्रेटिक तरीक़े सां न कंदासीं। असां उन्हनि खे, असां सभिनी खे चयो आहे, असां सभिनी खे इहो असां अर्ज़ु कयो आहे त महिरबानी करे जेको सिंध जो तानी पेटो आहे हिन खे तव्हां बरक़रार रखो। ॾिसो, तव्हांजे एक्शननि जे करे सिंध जे आम माण्हू तव्हांखे मोट ॾिनी आहे। उते असां ॾिसूं था त ख़ासि तौर ते सियासी पार्टियूं, उन्हनि जो सिर्फ़ु तव्हां वटि जीअं तव्हांजो हिकिड़ो फोरम ठहियो आहे जस्टिस फॉर शाहनवाज़, पर जेकॾहिं या रवादारी हिकिड़ी मुहिम हले थी पई, उन में बि सिविल सोसाइटी आहे मेजॉरिटी, ऐं उहे ख़ासि तौर ते सियासी पार्टियूं, इवन कॉम्पर्स पार्टियूं बि आहिनि जेके वोट जी सियासत कनि थियूं, पर उहे बि पंहिंजो पाण खे इन खां थोरो परे रखनि थियूं। उनजो सबबु कहिड़ो आहे? सही हालत अहिड़ी थी वई त पहिरियां त 2 ॾींहं मां जीअं अॻे वरी बि चयो त कहिड़े 2 ॾींहं त पहिरियों त हर कंहिं माण्हू छड़ो फेसबुक ते पंहिंजा रखिया सर्टिफिकेट पे रखिया। अदा मुंहिंजी जेकॾहिं का ID हैक थी वञे त महिरबानी करे यार मुंहिंजे मथां को काड़ी का ॻाल्हि न कजो। हीअ त सॼी सोसाइटी खां पोइ जेको ब्रेक थ्रू कयो आहे, जेको मांझी फ़क़ीर वञी उते अदीस जेको सिंधु नवाज़ जेकी असांजो या डॉक्टर नियाज़ वारा उते पहुता, हुननि जेको ब्रेक थ्रू कयो, हुननि ॿुधायो त बाबा हीअ असांजो सिंध जो असली चहिरो आहे, असां बाबा हिननि शयुनि जा असीं काले न आहियूं। इन में थियो आहे। हाणे हिन में छा थियो आहे, इन में इलाही केतिरा असांजा जेके सिमान काफ़ी जेके धुरियूं आहिनि उहे अञा ताईं मुंहिंजे ख़्याल में या के पोइ मसलतुनि जो शिकार आहिनि, या के डप जो शिकार आहिनि, या उन्हनि खे अलाए का ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। हालांकि मां असांजो जेको चेयरमैन साहिबु आहे इस्माइल वसान साहिबु, असां हिक कॾहिं विया, असां पंहिंजे हर फंक्शन में हर हंधि विया आहियूं, असां सभिनी सां मिलिया आहियूं, सभिनी सां ॻाल्हायो आहे त बाबा ॻाल्हि ॿुधो, असां डिक्लेयर कयो आहे 3 इशूज़। नंबर 1 इशू तुंहिंजो पाणी जो आहे, दरिया जो, उहो असांजो शारगा, हीअ शारगा नहीं, हीअ तव्हां कटे छॾींदो इंसान ख़तमु थी वेंदो, ज़िंदगी मौत जो मसइलो आहे, इन ते नो कॉम्प्रोमाइज़। ॿियो नंबर इशू असां सम्झूं था उहो आहे इहो जेको इंतिहा पसंदी, जेको मज़हबी इंतिहा पसंदी नाले ते न जेके सर्टिफिकेट विराए करे ऐं माण्हुनि खे जेको चए थो वञे त बसि बाबा हीअ वाजिबु क़तल आहे, इनखे 50 लाख मां रखां थो पियो, इनखे तव्हां बसि क़तल करे छॾियो।
असां चऊं था इहो ॿियो नंबर मसइलो आहे, इहो असांजी हिन सोसाइटी जे लाइ तवाकुन आहे, इनखे असांखे रोकणो पवंदो, ब्लॉक करणो पवंदो ऐं असांजी हिन प्यार ऐं मुहबत वारी हिन सूफ़ीज़म वारे हिन कल्चर खे असांखे जेको आहे हिक ॿिए खे बर्दाश्त करण वारे खे इनखे आणणो पवंदो मैदान में। टियों मौक़ुफ़ असां रखियो आहे जेको उहो इहो आहे अमन मान। उत्तर सिंधी शहारत मां चयो हुकूमत नाले आहे कान, देयर इज़ नो गवर्नमेंट, देयर इज़ नो रिटायर्ड गवर्नमेंट। यानी हालत लॻी पई आहे त उन प्रिया कुमारी जा अॻुवाट लॻी पई आहे, हाणे उहो धाड़ेलो जो भंग पिया घुरनि, उहो छोकिरियूं निकितियूं बंडाणी में हुनजो भाउ विक्रम खणी विया आहिनि, रोज़ धाड़ेल माण्हू हुते अॻुवा करे रहिया आहिनि ऐं माण्हू नरपणा करे रहिया आहिनि। रियासत जो कमु आहे इहो त हर माण्हूअ खे सिक्योरिटी प्रोवाइड करे, हुकूमत जो कमु आहे त हर माण्हूअ खे। पर हाणे मसइलो इहो आहे हुकूमत जी हालत लॻी पिया त जीअं रोम जली रहियो, नीरू बांसी वॼाए रहियो, रोम वॉज बर्निंग, नीरू वॉज बिडिंग। हाणे हिते लॻो पियो हर कोई थोरो चीफ मिनिस्टर जी उम्मीदवारी में लॻो पियो आहे। हाणे उहो चीफ मिनिस्टर जी उम्मीदवारी में उहो चिक नतीजे में छा थियो आहे, सॼो सिंध हिन वक़्त में जेको आहे माना पाणी कोन्हे, फसल तबाह पिया थियनि ऐं हेॾा इंतिहा पसंदनि जी जेको आहे माना बाक़ाइदे चोटां चोट लॻी पई आहे, अमन मान तबाह लॻो पिया, सिंध सॼी सफ़र पई करे। इन सॼी सूरत हाल जे मद्देनज़र असां इहा कॉमेडी ठाही आहे, हिन में असांखे इलाही वॾी मोट मिली आहे, मां सम्झां थो त असांखे तमामु वॾी मोट मिली आहे। ऐं असां इहो चई छॾियो आहे त इन हवाले सां जेको बि कल्चरली प्रोग्राम थींदो, सियासी प्रोग्राम थींदो, असां जस्टिस कॉमेडी अनकंडीशनली उनजी सपोर्ट कई आहे, उन में असां वञी शामिलु थींदासीं। ऐं तव्हां ॾिसो हींअर पाणी जे मसइले ते हर कोई अलॻि अलॻि आहे न, पर हाणे आहिस्ते आहिस्ते सभिनी खे अहसासु थियणु शुरू थी वियो आहे त ॿिए असांखे गॾु थियणो पवंदो। अवाम जो प्रेशर थियो आहे, सोशल मीडिया जो प्रेशर थियो आहे, अख़बार जो प्रेशर थियो आहे, साफ़ जो प्रेशर थियो आहे, त अहिड़े नमूने सां मां सम्झां थो पियो त जेॾी महिल हे बि जेॾी महिल प्रेशर डेवलप थी आयो न, त ॾिसो त इंशाअल्लाह ताला इहे सभु माण्हू गॾु आहे ऐं हिन ई इशू ते बि जेको आहे बाक़ाइदे असां हिन में तमामु सिंपल सां आहियूं, असां हिन में कंहिं बि लड़ाई वड़ाई झड़ ॿेड़ी न आहियूं। असीं चऊं त हर कोई माण्हू ॾिसो असां कॾहिं बि हिते कंहिं असांजे जेके तंज़ीमूं रहियूं असांजे हर प्रोग्राम में असां उन्हनि खे स्टेजनि ते विहारियो आहे, असां JU आहे की जमा इस्लामी खे असांजे अखियुनि ते असां रखियो आहे उन्हनि खे, असां त हुननि सां कॾहिं बि क़िस्म जो असांजो हिकिड़ो कंट्राडिक्शन त रहियो ई न आहे। अच्छा ॾिसो इंतिहा पसंदी जे इन्हनि वाक़िअनि में पूरे पाकिस्तान में केतिरनि ई माण्हुनि खे एक्स्ट्रा जुडिशल या जेके मोब्स जे ज़रिए माण्हू माराया विया। डॉक्टर साहब हींअर 450 नौजवान पंजाब जे जेलनि में बंदि आहिनि ऐं उन्हनि जे मथां बि ब्लास्फेमी जो इल्ज़ाम लॻल आहे जेको हाणे गवर्नमेंट ऑफ पंजाब उन ते पंहिंजो कमु करे रही आहे। सिंध जेको रिएक्शन ॾेखारियो उन पूरे पाकिस्तान खे न ॻाल्हाइण जी कुवत ॾिनी, इहो त असां सिंध खे ॾियूं त उन पंहिंजो जेको सूफ़ी कल्चर वारो जेको चहिरो हुयो उनखे दाग़दार थियणु न ॾिनो। मां त चयो त सिंधियुनि जी त DNA में ई सूफ़ीज़म आहे न। असांजी त जेको आहे ॾिसो न 2-3 शयुनि में हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु घुरिजे, हिन वक़्त ताईं असां पंहिंजी ॿोलीअ खे न छॾियो आहे, असां पंहिंजे तहज़ीब तमदन कल्चर महिमानदारी रवायत उनखे न छॾियो आहे। ॿी वॾी ॻाल्हि इहा त असां जेको आहे मतिलबु पंहिंजे भिटाईअ खे न छॾियो आहे। असां शाह सचल सामी हिन धरती जी हिन स्लोगन खे उनजे जेको फ़िक्र खे रहनुमाई खे असां न छॾियो आहे। असां अॼु बि अटैच्ड आहियूं, असां कमिटेड आहियूं पंहिंजे कल्चर सां, पंहिंजे तहज़ीब सां, पंहिंजे तमदन सां, पंहिंजे असां जेको आहे भिटाई सां, सचल सां, सामीअ सां। ऐं उनजो हिते एतिरो त हिते पुख़्ते क़िस्म जो एॾो ज़बरदस्त क़िस्म हिते कमु थियल आहे जो तव्हांखे अर्ज़ु हूंदो त हिकु हिकु ॻोठ में भिटाई जा पर्व वेठा आहिनि। ज़बरदस्त। ॿियनि सूबनि जे माण्हुनि, ॿियनि सूबनि जे दोस्तनि खे मां हालांकि असांजा बुल्ले शाह छा त जेको आहे सो शाइर वारिस छा त चया, पर उन्हनि खे विसारे छॾियो आहे। उन नथा कनि, ख़ुशहाल खान घटि आहे छा उन पासे ॾे वञूं, रहमान बाबा घटि आहे छा, उन्हनि खे उहो कोन था कनि। बलसाण जे अंदरि असांजा ॾिसो अलाए किथां, इहे बि जेकॾहिं ईअं पंहिंजे अहिड़े नमूने सां पंहिंजे हिन कल्चर खे मज़बूती सां जीअं असां पकड़े बीठा आहियूं, जो उनजो रिज़ल्ट इहो निकितो त सिंध रिएक्ट कयो ऐं सिंध बाक़ाइदे अञा बि रिएक्ट कंदी। अच्छा, सिंधी मीडिया, प्रिंट मीडिया हुजे या इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे, उन्हनि जेको पंहिंजो एकता ॾियारो मल्हायो आहे जेको 1 डिसंबर ते आहे, पहिरियों संडे जेको हूंदो आहे डिसंबर जो, त हींअर 1 डिसंबर थिए थो पियो, त उन्हनि 2 स्लोगन ॾिना आहिनि। हिकिड़ो त इंतिहा पसंदी नामंज़ूर ऐं ॿियो पंहिंजनि वसीलनि जी वारसी कयो। त सिंधी मीडिया माण्हुनि सां गॾु बीठी आहे। असां उनखे सलाम था पेश कयूं, असां बाक़ाइदे सलाम था पेश कयूं। असां पंहिंजे सिंध जे प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, जेके सिंधी यूट्यूब, तव्हांजा जेके चैनल ॿिया जेके उन सभिनी खे सलाम था पेश कयूं। ऐं असां 1 तारीख़ ते बिल्कुलु इहो जेको स्लोगन आहे इन स्लोगन जी असां मुकमिल हिमायत जो ऐलान कयो आहे।
असांजी उन्हनि जस्टिस फॉर शाहनवाज़ कमेटी जी मीटिंग बि थी, वॾे इस्माइल बसाणी साहिब जी संगत थी। असां चयोसीं बिल्कुलु इन स्लोगन खे सपोर्ट था कयूं। इन स्लोगन वारे ॾींहुं असां बाक़ाइदे वेंदासीं अमरकोट में, असां हुते वञी डॉक्टर शाहनवाज़ जी क़बर ते वेंदासीं, फातह ख़वानी कंदासीं, गुलपाशी कंदासीं, उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदासीं। इहो नारो बिल्कुलु सही आहे ऐं आउं सम्झां थो इहो नारो जेको आहे अॼु जे मौजूदा हालतुनि में सिंधी जेको हिते अक्सरत माण्हू आहे उन्हनि जे दिलनि जी तर्जुमानी करे थो। डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी, असांखे टाइम ॾिनो आहे। नाज़रीन, इंतिहा पसंदी सिंध जे DNA में शामिल ई कोन्हे का, ऐं हिन वक़्तु जेके सिंधी मीडिया नारा ॾिना आहिनि त इंतिहा पसंदी नामंज़ूर ऐं सिंध जे वसीलनि जी मालिकी सिंधियुनि खे करणी आहे, वारसी करणी आहे। डॉक्टर साहब सां असांजी ॻाल्हि ॿोल थी। असांखे तव्हांजो फीडबैक घुरजाऊ आहियूं असां उन जा, ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो, असांजे प्रोग्राम खे शेयर कयो। तव्हांजी वॾी महिरबानी।